नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के दारावान मां खबर ईंदार दारावान बरसा साले पट में शिया उलमा काउंसिल असगरी ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जाफरिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन ऐं ॿियनि तंज़ीमुनि पारां इमामिया जामा मस्जिद पिशावर साने खिलाफ जामा मस्जिद रिजविया का आलमदार चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अगवानी मौलवी गुलाम मुस्तफ़ा चांडियो मौलाना शफकत अब्बास महर अला वरायो लुंड ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरनि हथनि में मज़हमती प्ले कार्ड खणी पिशावर साने खिलाफ सख्त नारेबाज़ी कंदे दहशतगर्दी जी सख्त लफ्ज़नि मज़म्मत कई वई। अॻवान खिताब कंदे चयो त शिया क़ौम अमन पसंद क़ौम आहे। पिशावर में बम धमाके सां मासूम इंसाननि जो क़त्ल कयो वियो आहे। मुज़ाहिरनि हुकूमत पाकिस्तान ऐं आर्मी चीफ खां मुतालबो कंदे चयो त वाक़े में मुलविस दहशतगर्दनि ऐं इन जे सोलतकारनि खे गिरफ़्तार करे सरेआम फाही ते लटकायो वञे। ॿी सूरत में पूरे मुल्क अंदरि एहतिजाजी धरना ॾिना वेंदा ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं ही एहतिजाज जारी रखिया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।